अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां हां साजिद कोराई खबर शामिल कंदासीं। सखर मंद रोहड़ी पुलिस जे ज़ातियुनि खिलाफ़ मिराणी बिरादरी जे माण्हुनि जो सखर प्रेस क्लब आॾो एहतजाज। उन कयो असांजे बचीअ जे ख़िलाफ़ पूरियूं एफआईआरूं पुलिस मुक़ाबिलो 13 डी बकरे रोड़ीअ मां अचनि पुलिस मुक़ाबिला साइड एरिया थाणे में 13 ॾींहं बाइजी शरीफ़ पने में हे असांजे लाइ पुलिस हिकिड़ो नाजाइज़ी कर बचाए। रोडी जे इलाइक़े न्यूयॉर्क कॉलोनी जे रवासी मिराणी बिरादरी पारां साइट एरिया थाणे जे एसएचओ ऐं रोडी थाणे जी पुलिस खिलाफ़ शहजादो मिराणीअ ॿिनि चयो आहे त साइट एरिया थाणे जो एसएचओ सनाउल्ला खुहारो ऐं रोडी थाणे जी पुलिस बिना जवाज़ असांजे घरनि ते चढ़ाई करे घर में घिड़ी औरतुनि मथां सख़्त तशदुद करे घरनि में फुलुट कई आहे। 30,000 रोक रक़म 3 तोला सोना ज़ेवर नौजवान परवेज़ मिराणी खे खंबे खणी साइट एरिया थाणे जी हद में कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे केस दाख़िल करे जेल उमाणे छॾियो आहे। हिननि आईजी सिंध डीआईजी सखर खां मुतालबो कयो आहे त अहिड़े कूड़नि केसनि जी जांच करे बेगुनाह जेल में कैद काटींदड़ परवेज़ मिराणी खे आज़ाद करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।